पुराड़ो शख़्स मुक़दमो खणी अदालत में पहुतो। जज साहब जिन में मुक़दमो ॾिठो त हैरान रहिजी वियो त मुक़दमो संदसि पुट जे ख़िलाफ़ ही हो। जज साहब कुराड़े खां पुछियो त तव्हां पंहिंजे पुट जे ख़िलाफ़ ही छो मुक़दमो कयो आहे? कुराड़े चयो त जज साहब मूंखे पंहिंजो पुट महीने ते ख़र्चो नथो ॾे जेको मुंहिंजी ज़रूरत आहे। जज साहब चयो बिल्कुलु अव्हांजो हक़ आहे। जज साहब उन पुट खे घुरायो, उहो हाज़िर थी वियो। जज साहब कुराड़े खां पुछियो त तव्हां छा था चाहियो? कुराड़े चयो त जज साहब मूंखे महीने ते पंहिंजो पुट 100 रुपया ॾे जेको पहिरीं तारीख़ हुजे, न 2 तारीख़ ते न 3 तारीख़ ते। जज साहब तमामु हैरान थियो। 100 रुपये जे लाइ पीउ पंहिंजे पुट ते मुक़दमो कयो आहे, पर कमु कानूनी थी वियो हो। जज साहब कुराड़े जे पुट खे चयो त तव्हांखे 100 रुपया महीने ते ॾियणो पवंदो जेको पहिरीं तारीख़ ते तव्हांखे हथ में ॾियणो पवंदो। संदसि पुट राज़ी थियो। अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि ऐं हू पंहिंजो सबबु पंहिंजी परेशानी नथो ॿुधाए सघे त हू छो पियो रोए। बहरहाल ॻाल्हि केस क्लियर थियो। संदसि पुट राज़ी थी वियो 100 रुपया महीने ते ऐं उहो 100 रुपया संदसि पीउ खे हथ में ॾियणो हो। केस क्लियर थियो। पोइ पुट ने कुराड़े हलियो वियो। जज साहब उन कुराड़े खे बीहारे छॾियो। जिन महिल पुट हलियो वियो, जज साहब कुराड़े खां पुछियो त तव्हां 100 रुपये लाइ पंहिंजे पुट ते मुक़दमो छो कयो? कुराड़ो रोई विधो। चई जज साहब मूं वटि सभु शइ आहे। मूं वटि 3 दुकान आहिनि जिन जी मूंखे मसवाड़ मिले थी। आऊं ऐं मुंहिंजी घरवारी उन ते गुज़र बसर करे सघूं था। मूंखे पैसनि जी ज़रूरत न हुई, पर ही 4थों साल आहे मूंखे पंहिंजो पुट मूंसां मिलण न आयो आहे, जेका मूंखे उन सां तमामु घणी मुहबत थो करे। ऐं फ़क़ति इहो महीने ते मूं हिनखे 100 रुपये लाइ इन करे कयो त जीअं आउं 1 महीने में 1 भेरो पंहिंजे पुट खे त ॾिसी सघां। जज साहब मूंखे ॿियो पैसनि जी का बि उन न हुई, पैसनि जी का परेशानी कोन हुई, पर आउं पंहिंजे पुट सां तमामु घणी मुहबत थो करे। दोस्तों हीअ का नंढी मुख़्तसर ॻाल्हि हुई, पर चवण जो मतिलबु सिर्फ़ु इहो आहे त असांजे मुआशिरे में अॼुकल्ह जा औलाद पंहिंजे पीअरनि खां एतिरो परे आहिनि, हुननि खे इहो बि अहसासु न आहे त हुन तां छा पई गुज़रे। हर महीने, हर 5 ॾींहुं, हर 7 ॾींहुं जेकॾहिं अव्हां खां पंहिंजा वालिदेन परे आहिनि, हुननि सां मिलंदा करियो। अगरि अव्हां हुननि जे सफ़ा वेझा आहियो त रोज़ु हुननि सां मिलंदा करियो। ज़िंदगी मुख़्तसर आहे। अॼु हिते पाण आहियूं, सुभाणे ॿिया हूंदा। पोख उहा कयो जेका क़यामत में कमु अचे। वालिदेन जा वॾा हुक़ूक़ आहिनि। ईअं न आहे जो इन दुआनि खां पाण रहिजी वञूं ऐं आख़िरत बर्बादु करे विझूं। असांजी ॻाल्हि अगरि अव्हांखे पसंदि आई हुजे त अॻियां शेयर कजो। हिन खां पहिरीं अव्हां असांजो वीडियो पसंदि कयो। अव्हां सभिनि जा वॾियूं महिरबानियूं ऐं उमेदु आहे त हिन वीडियो खे तव्हां पसंदि कंदा। अस्सलाम वालेकुम।